नासिन हैदराबाद में सिविल अस्पताल की गफलत सबब डेंगी में मुब्तला नौजवान की फौतगी ते मार्केट थाने ते कत्ल जो केस दाखिल किया वियो आहे। अपडेट वठूं था सलीम मलाका। सलीम, छा वधीक अपडेट आहे? जो बिल्कुल सिविल अस्पताल हैदराबाद जे गफलत सबब डेंगी में मुब्तला नौजवान की फौतगी दे मार्केट थाने ते कत्ल जो जेको केस आहे दाखिल किया वियो आहे। हैदराबाद में डेंगी सबब फौत थियल नौजवान हसनैन आमिर जे वालिद आमिर लतीफ लुत्फ अली जी फरियाद ते मार्केट थाने ते कत्ल जो केस दाखिल किया वियो आहे। केस में पीपीसी जे कलम 302 समेत मुख़्तलिफ़ जेके कलम आहिनि उहे उन्हनि तहत केस दाख़िल कियो वियो आहे। फरियादी मूजिब संदसि पुटु 17 सालनि जो प्री मेडिकल जो शागिर्द हसनैन 18 अक्टूबर ते बीमार थियो, जंहिंजो डेंगी टेस्ट लम्स लेबोरेटरी मां करार ते डेंगी जी सुञाणप थी। उन खां पोइ केस हैदराबाद सिविल अस्पताल मुंतकिल कियो वियो, जिते जेको तिबी अमलो हुयो उन लापरवाही जो जेको मुज़ाहिरो उहो कंदो रहियो। फरियादी मूजिब इमरजेंसी में दाख़िल कराइण जे लाइ फाइल तयार थियण बावजूद केस सुबुह 9 खां 3 वॻे ताईं सैलानी जेका व्हील चेयर आहे उन ते विहारियो वियो, पर बेड फराहम न कयो वियो। वार्ड नंबर 2 जी जेका डॉक्टर मुसरत ऐं डॉक्टर सिद्रा ऐं ॿियनि डॉक्टरनि कंहिं क़िस्म जे इलाज या तिबी इमदाद मुहैया न कई। फरियादी मूजिब हिन वार्ड इंचार्ज प्रोफेसर डॉक्टर इकबाल शाह खां मदद घुरी, पर उन ते को बि अमल कोन थियो। पोइ MS डॉक्टर अकबर डायरी खे फोन करण ते मरीज़ खे वार्ड में दाख़िल कियो वियो, जिते डॉक्टर सिद्रा, डॉक्टर महक ऐं डॉक्टर राबिया जेको आहे मोबाइल फोन ते मसरूफ़ रहियूं ऐं मरीज़ जे इलाज ते ध्यानु न ॾिनो। वधीक तबियत ख़राब थियण ते खेसि ICU में दाख़िल करण जी हिदायत कई वई, पर ICU जो जेको इंचार्ज आहे उन बेड न हुजण जो जवाबु ॾेई जेको आहे दाख़िल करण खां इनकार कयो। केतिरनि ई कलाकनि बाद खेसि सर्जिकल वार्ड जे ICU में दाख़िल कयो वियो, जिते को बि इलाज न कयो वियो। फरियादी मूजिब डॉक्टर सद्दाम खां बि मदद घुरी वई, पर कंहिं बि अमले न कई, जंहिं सबब संदसि जेको पुटु आहे उहो तड़पी फौत थियो। फरियादी मूजिब अस्पताल जी इंतज़ामिया ऐं डॉक्टरनि जी मुजरमाना ग़फ़लत सबब संदसि 22 जेको पुटु आहे उहो 22 अक्टूबर ते फौत थी वियो। केस में MS डॉक्टर अकबर डायरी, डॉक्टर मुसरत, डॉक्टर प्रोफेसर इकबाल शाह, डॉक्टर सिद्रा, डॉक्टर महक, डॉक्टर राबिया, डॉक्टर काशिफ ऐं डॉक्टर सद्दाम समेत ॿियनि ख़िलाफ़ ग़फ़लत, लापरवाही ऐं मुजरमानी कोताही जा जेके इल्ज़ाम तहत जेको आहे उहो केस दाख़िल कयो वियो आहे। जी मेहरबानी सलीम, अपडेट ॾियण जे लाइ।